अदा ही कहाणी आहे गिदड़ ऐं शींहुं। हिकिड़े जंग में हिकिड़ो शींहुं रहंदो हो। जीअं की सभु जानवर उन जंग जा सभु जानवर पंहिंजो बादशाह करे सम्झंदा हुआ। शींहुं त हर जानवरनि जो बादशाह आहे। ईअं उन जंग में जेके जानवर रहनि पिया सभु उन शींहुं खे पंहिंजो बादशाह सम्झंदा हुआ ऐं उन जी इज़त कंदा हुआ। उते हिकिड़ो गिदड़ बि उन जंग में हिकिड़ो गिदड़ पंहिंजे ज़ाल ऐं बचनि समेत हिकिड़ी नंढी डर में रहंदो हो। उते पंहिंजे बचनि सां ज़िंदगी गुज़ारींदो हो। गिदड़ जी ज़ाल हमेशह पंहिंजे मुड़ुस खे चवंदी हुई आउं उन सोढ़े डर में कान रहंदुसि। मूंखे कंहिं बि रीत रहण लाइ शींहं जी गार वठी ॾे जिते आउं मुंहिंजा बच्चा ख़ुलासा रही सघूं। चवंदा आहिनि त ॿिली जे ख्वाब में चीचड़ा। ईअं गिदड़ जी ज़ाल हमेशह पंहिंजे मुड़ुस खे चवंदी हुई त मूंखे कंहिं बि रीत रहण लाइ शींहं जी गार वठी ॾे जिते आउं ऐं मुंहिंजा बच्चा ख़ुलासा रही सघूं। आउं इन सोढ़ी डर में कान रहंदुसि। कीअं बि करे मूंखे शींहं जी गार वठी ॾे। जे इहा ॻाल्हि मंज़ूर करी गिदड़ जी ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे चयो जेकॾहिं मुंहिंजी इहा ॻाल्हि मंज़ूर करी त पोइ मां तो वटि रहां न त ॿिली मां हली वेंदुसि। गिदड़ वीचारो घर में जहिड़ो ॾिसी ॾाढो परेशान थियो ऐं ज़ाल खे चयईं शींहं पंहिंजे तोड़े ॿियनि सभिनि जानवरनि जो बादशाह आहे। असीं ग़रीब कीअं हुन घर हथु करे सघंदासूं। निभागी रन मुफ़्त पाण सां गॾु मूंखे आज़ार विझण लाइ छो पियो तंग करी। माठ कर मतां शींहं ॿुधी न वठे असांजी ॻाल्हि न शींहं ॿुधी न वठे पोइ असांखे हुन गुस्ताखी जी सज़ा ॾे। पर गिदड़ जी ज़ाल पंहिंजे ज़िद खां हेठि न लथी। चयईं बसि रहंदुसि त शींहं वारे घर में न त मां हलां थी माइटनि ॾे। आख़िर गिदड़ ज़ाल खे रिझाए तरसायो। चयईं ठीकु आहे उन ॻाल्हि जो को बिलो करे था वठूं। फ़िलहाल त तरस शींहं जी गार कंहिं नमूने सां हथु करे वठंदासीं। हिकिड़े ॾींहुं ख़ुदा जो ईअं थियो उहो शींहं कम सबबि उन शींहं जेको सरदार हो सभिनि जानवरनि जो कम सबबि 3-4 ॾींहंनि लाइ ॿाहिरि वियो। पोयां गिदड़ ज़ाल पंहिंजे बच्चनि ऐं मुड़ुस खे ज़ोरी वठी शींहं जे डर में अची वेही रहियो। गिदड़ वीचारो त गणती में पइजी वियो त हाणे असांजो अलाए कहिड़ो हाल थींदो। हीअ त ज़ाइफ़ा ज़ाल आहे हिन खे अकुल खुड़ी में आहे। आख़िर शींहं जे अचण जो वक़्तु थियो तॾहिं ज़ाल खे चयईं निभागी रन शींहं अचण वारो आहे हाणे जो था मरूं। तोखे त पंहिंजे सिर वञण जी का परवाह कोन्हे पर नाक मुंहिंजे बचनि जी भयाती थी विञाई। ज़ाल जवाबु ॾिनुसि पंहिंजे मुड़ुस खे जवाबु ॾिनी ॾिज न तूं रुगो हमत कर जीअं आउं तोखे चवां थी जेको मां तोखे चवां थी तीअं कर। जे ईअं कंदे शींहं भॼी वेंदो। एतिरे में शींहं बि गजगोड़ कंदो अची सड़ियो पंहिंजे घर वटि पहुतो उन गार में। उते गिदड़ ज़ाल खे चयो जल्दी ॿुधा त छा करणु घुरिजे। गिदड़ जी ज़ाल विराणियो पंहिंजे मुड़ुस खे विराणियो त मुड़ुस खे चई ॿुध जेकॾहिं शींहं वेझो ईंदो त आउं बच्चनि खे चूंडियूं हणी रुआड़ींदुसि। जॾहिं बच्चा रोअण शुरू कंदा त पोइ तूं हकल करे वॾे आवाज़ सां मूंखे पुछजांइ चेंजल राणी बच्चा छो था रोअनि त पोइ आउं पाण ई तोखे जवाबु ॾींदुसि। जे शींहं बादशाह उहो जवाबु ॿुधंदी त भॼी वेंदो भॼी जिंद न छॾाए त पोइ मुंहिंजी ॻाल्हि घटि आहे। गिदड़ खे उन ते भरोसो ई कोन आयो। दिलि में सोचियईं हिते निभागी आहे सिर विञाईंदो पर माठ करे वेही रहियो। लाचार हो उहा ॻाल्हि मञी पंहिंजी ज़ाल जी ॻाल्हि मञी डर जे दर वटि लिकी वेही रहियो। शींहं जॾहिं पंहिंजे गार जे वेझो आयो त गिदड़ जी ज़ाल पंहिंजे बच्चनि खे वठी चूंडियूं हुयूं जंहिं करे गिदड़ जा बच्चा रोअण रड़ियूं करण लॻा। उन सां गिदड़ जी ज़ाल वठी दाऊं कयूं उनायूं कयूं पोइ त सॼो ॿेलो मथे ते खणी ॾिनऊं।
उते गिदड़ वरी वॾी आवाज़ सां पुछियो, ज़ाल खां पुछी चेंजल राणी अॼु मुंहिंजा बच्चा छो था रोअनि? गिदड़ जवाबु ॾिनुसि, मुंहिंजा बहादुर बादशाह। गिदड़ जी ज़ाल जवाबु ॾिनुसि, मुंहिंजा बहादुर बादशाह, तुंहिंजा ॿिया बच्चा हींअर शींहं जो ताज़ो गोश्त खाइण लाइ घुरनि था। शींहं जो ताज़ो गोश्त घुरनि था। पंहिंजे लश्कर खे हुकुम ॾियो त जल्दी शींहं खे मारे टुकुर टुकुर करे खणी अचनि। शींहं जो उन वक़्तु दरवाज़े ते अची पहुतो। जॾहिं दरवाज़े वटि पहुतो तंहिं जे उहे लफ़्ज़ ॿुधा। उहो लफ़्ज़ ॿुधा सो मौत जे डप खां मुठियूं भीड़े वठी भॻो। वाड़ ते केस हिकिड़ो बांदर मिलियो, हिकु बोलड़ो मिलियो, जंहिं अदब सां सलाम कई खाणसि पुछियो। शींहं खां पुछी पंहिंजे बादशाह खे, शींहं शेर ख़ुदा जा ख़ैर त आहे जो हिन तरह तकिड़ो भॼंदो पियो वञे, छा ॻाल्हि आहे? मूंखे त ॿुधा। शींहं चयुसि, कहिड़ी ख़बर ॿुधायां? ख़ैरु कोन्हे, मूं तरफ़ ख़ैरु कोन्हे। मुंहिंजे घर में को वधीक ताक़तवर, मूंखां वधीक ताक़तवर अची वेठो आहे। ऐं हुन खां डिॼी भॼी वठी भॻो आहियां। जेकॾहिं का अटकल करी, को अटकल हुजे, को बचा ॻोल्हे कढी त वॾी महिरबानी थींदी। बांदर चयुसि, साईं, मुंहिंजी जान ऐं मुंहिंजा बच्चा, मुंहिंजा ॿार बच्चा अवां ते क़ुर्बान आहिनि, पर ॿुधायो त ॻाल्हि कहिड़ी आहे? शींहं चयुसि, आउं कुझु ॾींहं ॿाहिरि वियुसि कंहिं कम सां त पुठियां मुंहिंजे गार ते चेंजल राणी ऐं बहादुर बादशाह कब्ज़ो करे वेठा आहिनि। उन्हनि जा बच्चा वरी मुंहिंजो गोश्त पिया घुरनि, तंहिं करे वठी भॻो आहियां। बांदर चयुसि, शींहं खे चई, क़िबला, तव्हां फ़िकिर न करियो, तव्हां को बि भउ न कयो, मूंसां हलो, तव्हां रुॻो मूंसां हलो, मां कन खां झले ॿाहिरि थो कढां। शींहं उहो जवाबु ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। बांदर जो जवाबु ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं रसे में पंहिंजो कंदई बांदर जो पुछ ॿधी वठी ॿई ॼणा साड़िजी उते हलिया। उते गार वटि पहुता। गिदड़ उन्हनि खे परे खां ईंदो ॾिठो सो ज़ाल खे ॿुधायो। तंहिं बचनि खे अॻे ई वांगुरु रोआड़ियो। गिदड़ वरी बि ज़ाल खां बचनि जे रोअण जो सबबु पुछियो। उन ते गिदड़ जी ज़ाल खेसि जवाबु ॾिनो। पंहिंजे मुड़ुस खे जवाबु ॾिनई, तव्हां पंहिंजे नौकर बांदर खे हुकुम ॾिनो हो त 4 शींहं वठी अचे। तव्हां नौकर खे हुकुम ॾिनो हो बांदर खे त 4 शींहं वठी अचे, पर हू त फ़क़ति हिकिड़ो शींहं वठी पियो अचे। तुंहिंजा बचड़ा चवनि था असीं 4 आहियूं, असांखे हिकु शींहं जुदा खपे, उनखे हिकु करे खाईंदासीं। शींहं उहे लफ़्ज़ ॿुधी सो सम्झी वियो त ही बांदर बि हिननि जो नौकर आहे, मूंखां ठगी सां हिते मारण लाइ वठी आयो आहे। कावड़ मां वठी जो चंबो हईं, बांदर खे चंबो हईं त बांदर उते ई मरी पियो ऐं पोइ पाण वठी भॻो, वरी कॾहिं मुने पासो न वियो। अहिड़ी रीति गिदड़ ऐं संदसि ज़ाल उते आराम सां गुज़ारण लॻा। पंहिंजी ज़िंदगी जा बाक़ी ॿिया का वॾे मौज मस्ती सां, वॾे ख़ुलासे सां उन शींहं जे गार में गुज़ारण लॻा। ईअं शींहं ऐं गिदड़ जी बि कहाणी पुॼाणी थी। जेकॾहिं तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आयो हुजे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों, मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।